त असीं सिर्फ़ इन ही ॻाल्हि में फाथा पिया आहियूं त असीं पंहिंजी हिफ़ाज़त कीअं कयूं, पंहिंजे मुल्क जे असासनि जी हिफ़ाज़त कीअं कयूं, इन में ई फाथा पिया आहियूं त अॻियां कीअं वधंदासीं, टेक्नोलॉजी खे कॾहिं अपनाईंदासीं या उन मां फ़ाइदा हासिल कॾहिं कंदासीं। बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे, असांखे वधणो पवंदो। ॾिसो दुनिया इलाही तरक़ी करे वई आहे, हाणे असां हिते मुख़्तलिफ़ इदारा ठाहियूं था पिया ऐं असां ॾिसूं था पिया इंफ्रास्ट्रक्चर बि ठहे थो पियो पाकिस्तान जे अंदरि, कराची जे अंदरि, सिंध जे अंदरि। असांजा रोड रस्ता बहितर था थियनि, हुकूमत कमु करे थी पई, कंहिं न कंहिं तरीक़े सां हुनजो इनिशिएट नज़र अचे थो पियो। लेकिन असल नुक़सानु इहो आहे त उहे शयूं ठाहिण खां पोइ सही तरह हुनजी सार संभाल केरु लहंदो। ॾिसो सार संभाल लहण तव्हांजो कमु आहे, मुंहिंजो कमु आहे, बतौर अवाम असां सभिनी जी ज़िमेदारी आहे। छो जो इहो जेतिरो इंफ्रास्ट्रक्चर तयारु कयो वेंदो आहे तव्हांजी मुंहिंजी बहितरीअ जे लाइ, इहो तव्हांजी मुंहिंजे टैक्स सां तयारु कयो थो वञे। जेकॾहिं असीं कंहिं रोड रस्ते ते का अहिड़ी शइ ॾिसूं था ऐं फ़िलहालु असांखे नज़र बि अचे थो त का अहिड़ी टेक्नोलॉजी इनखे ग्रेप करण जे लाइ मौजूदु न आहे त तव्हां पंहिंजो हथु वधायो। उन ई ॻाल्हि जे मुताबिक़ जेकॾहिं तव्हां पंहिंजे अखियुनि सां का बुराई थींदे ॾिसो त तव्हां ईमान जो पहिरियों दर्जो इहो आहे त तव्हां हुनखे हथ सां रोकियो। जेकॾहिं तव्हां हथ सां नथा रोके सघो त तव्हां हुनखे ज़बान सां रोकियो। जेकॾहिं तव्हां ज़बान सां बि नथा रोके सघो त तव्हां घटि में घटि दिलि में जेको आहे हुनखे बुरो ॼाणियो। लेकिन दिलि में बुरो ॼाणणु इहो ईमान जो बिल्कुलु सतही दर्जो हूंदो आहे त असांखे पंहिंजे तौर ते इहे कमु करणा पवंदा। ऐं टेक्नोलॉजी जे मथां कीअं कमु करिणो आहे इन जे मथां असांखे पाण खे बि सोचणो पवंदो। हर नौजवान खे सोचणो पवंदो। कुझु ॾींहं पहिरियां तव्हां हिकिड़ी न्यूज़ सोशल मीडिया ते ऐं आम न्यूज़ चैनल ते बि ॾिठी हूंदी, पाकिस्तान जो कराची जो हिकु छोकिरो जंहिं क्वांटम टेक्नोलॉजी ठाही ऐं उनखे बाक़ाइदा एलॉन मस्क जेको आहे परचेज़ कयो आहे तक़रीबन अरबनि रुपयनि जी क़ीमत में, ऐं उनजे मथां उन कमु कयो। उहो पाकिस्तानी हिकिड़ो छोकिरो जेको आहे उनजी उमिरि 24 खां 26 साल जे दरमियान एतिरी आहे ऐं उन अमेरिका जे अंदरि ॿियनि साइंटिस्ट सां वेही पर उहो रहे पाकिस्तान में नथो, काउंट इहो कयो छो त उते प्लेटफॉर्म्स आहिनि, वी हैव नॉट प्लेटफॉर्म्स, वी हैव नॉट आईटी सेक्टर्स इन सिंध, ऐं जेकी नीड आहे वी नीड आईटी सेक्टर्स इन सिंध ऐं वी वांट इट, ऐं असांखे खपनि था, असां वटि आईटी सेक्टर्स हुजनि ऐं असां वटि एआई ते जेको कमु थियो आहे हिन वक़्तु दुनिया में असां वटि उहो न पियो थिए। एआई सां रिलेटेड खोड़ सारा कम जेके रोबोटिक सिस्टम करे रहिया आहिनि असां वटि उहे न आहिनि। असीं हिन वक़्तु बि एआई खां डिॼूं पिया त असांखे रिप्लेस कयो वेंदो, रिप्लेसमेंट न आहे। अगरि टेक्नोलॉजी खे सिखंदासीं न त असीं उन मां फ़ाइदो कीअं हासिलु कंदासीं, असीं उन्हनि खां सिर्फ़ु डिॼंदा रहंदासीं त असांखे कुझु हासिलु न थींदो। हीउ जेको पाकिस्तानी छोकिरो जंहिंजी मुबशिर ॻाल्हि करे रहियो आहे हीउ हिते रहंदो ई न आहे, हीउ आहे पाकिस्तानी, हिनजी सुञाणप पाकिस्तानी आहे। पर अगरि हिकिड़ो मिसाल था वठूं मुबशिर, अगरि असां वटि पाकिस्तान में अहिड़ा प्लेटफॉर्म्स हुजनि, अगरि पाकिस्तान इन्हनि सभिनी शयुनि खे पाण वटि यूटिलाइज़ करे असांजी क्रीम ॿाहिरि न वञे, असांजा इहे सुठा नौजवान छोकिरा छोकिरियूं ॿाहिरि न वञनि त पाकिस्तान केतिरो न फ़ाइदो हासिलु करे सघे थो सिर्फ़ु इन छोकिरनि खे, इन यूथ खे यूटिलाइज़ करे। छो त असां वटि हर शइ मौजूदु आहे, असां वटि टैलेंट आहे, टैलेंट जी खोट न आहे। वी हैव 65% यूथ, असीं हिनखे यूटिलाइज़ किथे कयूं पिया, असां वटि प्लेटफॉर्म्स ई न आहिनि।